रोशना बेगम, शौकत जो रिश्तो खान साहब आकम अली खान जी धी सां तइ थियण खां पोइ असांजो कंद फ़खुर खां ऊचो थी वियो। इज़त वधी वई आहे पंहिंजी। ज़ाहिर आहे खान साहब को मामूली माण्हू त नाहे, पर तूं पंहिंजे ॾेर खे त ॾिस, ॼण हुनखे कंहिं ॻाल्हि जो को अहसास ई न हुजे। अदा साईं, सुबुह सुबुह साण मुंहिंजो कहिड़ी शिकायत पिया कयो? कहिड़ी ॻाल्हि जो अहसासु न आहे मूंखे? तुंहिंजी शादीअ जा ॾींहं वेझो पिया अचनि ऐं तोखे का परवाह ई कोन्हे का। तोखे ख़बर बि आहे त मां सुभाणे तुंहिंजी तारीख़ ॿुधण वेंदुसि। अदा साईं, त पोइ तव्हां वञी सुभाणे तारीख़ मुक़ररु करे अचो, मां छा कयां? ॿियो कुझु न त महिमाननि जी लिस्ट ठाहिणी शुरू कर। अदा शौकत, माइटनि जा नाला त तोखे मां ई लिखाए छॾींदसि। ऐं हा, इलाइक़े जो को बि सियासतदान, वकील, वापारी या को बि वॾो माण्हू रहिजी वञणु न घुरिजे। जी अदा साईं, तव्हां को फिक्र न कयो। राग रंग ऐं नाच गाने जी महफ़िल बि थियणु घुरिजे। असां उन्हनि ते नोटनि जो मींहुं वसाईंदासीं ऐं उहा महफ़िल रंगीन हुजणु घुरिजे। दारू पाणी जो बि बंदोबस्त ज़रूरी आहे। तव्हां फिक्र न कयो अदा साईं, अहिड़ी महफ़िल मचाईंदासीं जो सुबुह ताईं सॼी संगत मस्तु हूंदी। साईं, हिन ॻाल्हि जी ख़ुशी थी त शादी जल्द थी वेंदी। तव्हांजो तारीख़ मुक़ररु करण जे लाइ न्यापो मिलियो, हैरत थी। हिदायत दरअसल ॻाल्हि इहा आहे त कुझु अरसे खां पोइ इलेक्शन आहे। ज़ाहिर आहे मां त इलेक्शन में मसरूफ़ हुउमि। ठीकु आहे साईं, तव्हां सही था चओ। पोइ मुंहिंजो ख़्यालु आहे त ईंदड़ महीने जी 27 तारीख़ ठीकु रहंदी। 27 तारीख़। हिदायत 27 तारीख़ वेझी त न आहे? बाबा, तुंहिंजो छा ख़्यालु आहे? बाबा साईं, मुंहिंजे ख़्याल में त तव्हां हिन जी ॻाल्हि क़बूल करे वठो। 1 महीनो 13 ॾींहं बाक़ी आहिनि, इहा का घणी त तकड़ न आहे। चवी त तूं ठीकु थी बाबा, पर पहिरें कुंवार जे माउ खां त पुछी वठो त उहा छा थी फरमाए। मैरिड सर, तव्हांजो छा ख़्यालु आहे? जेको तव्हांखे सही लॻे। ठीकु आहे बाबा, तव्हांजे चवण जे मुताबिक़ ईंदड़ महीने जी 27 तारीख़ पकी करे थो वठूं। मुबारक हुजेव। ऐं मुबारक। मुबारक जी। मुबारक। छा थियो? अदी, ईंदड़ महीने जी 27 तारीख़। मां हाणे हलाए थी, इलाही कमु रहियो पियो आहे। ॾे ख़बर, ॾिसी वरिती जेल, तुंहिंजो शौक़ु पूरो थियो न? शौक़ु किथे पूरो थींदो यार। तुंहिंजी जेल विज़िट करण खां पोइ एतिरा आइडिया आया आहिनि ज़हन में, एतिरा नवां आइडियाज़ जो तुंहिंजी सोच हूंदी। मां त सोचां पियो 3-4 ॾींहं तुंहिंजी हिन जेल में रही ॾिसां, मां त मुंहिंजो नॉवल बेस्ट नॉवल थी वञे। त पोइ वञी ऐं ख़ान साहब हाकम अलीअ खे ॿुधाए त तो हुन जे धीअ सां खुफ़िया निकाह कयो आहे। बटन जी ॻाल्हि न आहे। पोइ
वो घटि में घटि तोखे 2 सालनि ताईं जेल में अंदरि कराईंदो, तुंहिंजो मसइलो हल थी वेंदो। यार एॾे सीरियस मोमेंट ते तोखे मज़ाक कीअं सुझंदी आहे? समझ पंहिंजी खल बचा। मूंखे ख़ौफ़ आहे त इहो शौक़ु तोखे ॻिचे में न पइजी वञे। यार ॻाल्हि शौक़ जी न आहे मुंहिंजे, ॻाल्हि मुंहिंजे कम जी आहे, प्रोफेशन जी। जेकॾहिं मूं पंहिंजो नॉवेल पंहिंजे आइडिया मुताबिक़ पंहिंजी सोच मुताबिक़ लिखी वरितो न, त तूं ॾिसजांइ हीअ नॉवेल मुंहिंजी ज़िंदगी जो बेस्ट नॉवेल हूंदो। अख़बारनि ऐं रिसालनि में तुंहिंजा 2-4 आर्टिकल छा छपिया आहिनि, तुंहिंजो त मथो ई ख़राबु थी वियो। असांजे मुल्क में नॉवेल लिखण सां कंहिंजी बि ज़िंदगी न आहे ठहंदी। थी सघे थो त तोखे को पब्लिशर बि न मिले। अच्छा बस ठीकु आहे, त उअं बि कॾहिं मुंहिंजे नॉवेल लिखण खे सराहियो आहे, सीरियस वरितो अथई? न पाण ई कीअं वठंदुमि? ओ मुंहिंजा भाउ, थोरो अकुल खनि कमु वठि। नॉवेल लिखण जे बदिरां बहितर इहो थी त पंहिंजी नौकरीअ ते ध्यानु ॾे। छो त मरियम खे ॻोठ मां कढी अचण खां पोइ तूं ॻोठ वञी ॿीहर का ज़मीन त कोन कंदे न, तोखे शहर में ई रहणो पवंदो। हिकिड़ो मिंट। हेलो जी डिप्टी जी जी, उनखे तव्हां पाण चेक कयो न। जेकॾहिं अॼु इहो माण्हू ईअं करे थो पियो, सुभाणे को ॿियो कंदो। इन जे करे जेके कानून ऐं ज़ाब्ता आहिनि उन्हनि ते अमल कयो सख़्तीअ सां। इट इज़ माई ऑर्डर। ओके? हा, ॿियो को हाल आहे? अगरि तुंहिंजी ॻाल्हि कंप्लीट थी वई हुजे, फ़ोन खां टाइम मिलियो हुजे त पोइ चांहि वांहि पीआरींदे? यार मौजा मौजो थियो कमु आहे, ज़ाहिर आहे फ़ोनूं बि ईंदियूं, चांहि बि ईंदी, चांहि चऊं था पिया, चांहि बल्कि टही आहे। हा धीअ, सुभाणे पंहिंजी भाॼाईअ सां गॾिजी वञ। न मां न वेंदसि। मरियम, ॻाल्हि मञी वठबी आहे, इन बहाने कुझु आउटिंग बि थी वेंदी। ऐं हा, हुते तुंहिंजो काफ़ी सारियूं फ्रेंड्स बि त आहिनि न, उन्हनि सां बि मिली वठंदासीं। न भाभी, मां न हलंदसि। ज़िद न कर धीअ, हली वञ। सुठो त इहो ई आहे, पाण हली पंहिंजो ॾाज पाण ख़रीद कर। बाक़ी मूंखे जेको बि मिलियो मां त ख़रीद करे हिते खणी ईंदसि। न पींदसि, न कुझु बि वठण न खपे मूंखे ॾाज। न ॻाल्हाए एॾे वॾे आवाज़ में। इहो कहिड़ो तमाशो लॻाए वेठी आहे? तूं सम्झी छा थी त तुंहिंजी इन्हनि हरकतुनि ते मां ख़ामोश रहंदुसि? जलाल, भेण ते एॾी कावड़ न कबी आहे। अमा पोइ पुछीसि न त हे पंहिंजे पाण खे सम्झे छा थी, ऐं आख़िर इहा चाहे छा थी, त छो थी कवड़ करे ॾाज जे नाले ते? छा ॻाल्हि आहे जलाल? कुझु बि न आहे। फिज़ा मरियम खे चए पई त हली पंहिंजी पसंदि सां पाण ॾाज वठी अच। मरियम इनकार कयो हूंदो, अहिड़े ॻाल्हि ते जलाल ख़ान कावड़जी पियो हूंदो। हा हा बिल्कुलु। बाबा तूं वञी छो नथी? जेको तोखे पसंदि अचे उहो सामान पंहिंजी मर्ज़ी सां वठी अच। हिन वीचारीअ खे त लॼ थी पई अचे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, जेके सुलछड़ियूं छोकिरियूं हूंदियूं आहिनि न, उहे छोकिरियूं पंहिंजे वॾनि जी पसंदि खे पंहिंजी पसंदि सम्झंदियूं आहिनि। जलाल पुट तुंहिंजी ज़ाल वॾी अकुलमंद आहे। जेको बि हुनखे पसंदि ईंदो पंहिंजी मर्ज़ीअ सां वठी ईंदी। हा बाबा साईं, मां पाण ई गॾु वेंदीमांसि, मां पंहिंजी पसंदि सां बि वठंदसि। हा बाबा, तूं पंहिंजी पसंदि सां ई सामान वठी अच। बाक़ी हा, मां पंहिंजी धीअ जे लाइ जेका गाॾी वठंदुसि न, उहा पंहिंजी पसंदि सां ई वठंदुसि। जी बाबा साईं जी, मां हली वेंदसि। मरियम,
बाबा मां पाड़ी तो फोन अटेंड किया तो हम हेलो हेलो मिनिस्टर साहब चला खुश हो यार मिनिस्टर साहब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि तो ॿुधाए यार तोखे छा त मिनिस्ट्री मिली तो पुराणनि दोस्तनि सां ॻाल्हाइण ॿोलाइण छॾे ॾिनो आगम खान खे ॿुधायो त शौकत खान आयो तव्हां बीहो, मां हाकिम साईं खे ॿुधाए थी अचां। अदा हिकिड़ो मिनट होल्ड कजां यार हिकिड़ो साईं साईं हू आयो आहे। केरु आयो आहे साईं शौकत आयो आहे। छा तूं हीअं कर हुनखे अनाउंस कयो यार मां चवांसि हले हाँ सही मिनिस्टर साहब ॿिया कहिड़ा हाल अहवाल आहिनि तव्हां बीहो, हाकिम साईं अचे थो। ठीकु आहे ठीकु आहे पोइ राति जो गॾिजी मानी पाईंदासीं ठीकु आहे ॿुधाओ अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जासिन छा हाल आहे खुश हो ठीकु ठाक चाहे में गुज़रियुमि पे सोचियुमि त तव्हां सां मिली वञा अच्छा 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 बड़ी महिरबानी बाबा तूं हाणे हीअं कर जो मतिलबु निमाज़ न कज़ा थी वञे निमाज़ पढ़ी पोइ कचहरी कयूं था पर हा राति जी मां नींद कर कंदासीं जी जरा साईं जेको तव्हांजो हुकुम मां तव्हांजे हुकुम जो पाबंद ठीकु आहे अच्छा वञिजे न ठीकु आहे तव्हां हिते मुंहिंजे रूम में कीअं आहियो तव्हां मूंखे अंदाज़ो हुयो त मुंहिंजे हिते अचण सां तव्हां सां मुलाक़ात ज़रूरु थींदी प्लीज़ प्लीज़ तव्हां हितां हलिया वञो। इहा त सिंधी छोकिरी वारी रवायती ॻाल्हि थी वई ॾिसो ॾिसो मूंखे तव्हांजो ईअं मुंहिंजे कमरे में अचणु सुठो नाहे लॻो। मूंखे त सुठो लॻो ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां मुंहिंजे कमरे में आयो कीअं कंहिंखां इजाज़त वठी आयो? छा तव्हांजे कमरे में अचण लाइ मूंखे कंहिंखां हिते इजाज़त वठणी पवंदी? ख़ैर थोरनि ॾींहंनि ते ॻाल्हि आहे पोइ असांखे कंहिंजी इजाज़त जी ज़रूरत ई कोन पवंदी। कुझु ॾींहंनि खां पोइ मां तव्हांखे पंहिंजो करे वठंदुसि पोइ तव्हां बि मुंहिंजी गाॾियुनि ऐं बंदूकुनि वांगुर मुंहिंजी मिल्कियत। मां तव्हांजी ख़रीद थियल का मिल्कियत न आहियां। तूं मुंहिंजी मिल्कियत बि थींदीअ त तूं मुंहिंजी बराबरि बि थींदी। तूं त हरूभरू कावड़ थी करे। प्लीज़ तव्हां हितां हलिया वञो प्लीज़ हितां निकिरी वञो। ओ
घणो इम्कान इहो ई आहे त असांजो बि राति में हितां निकिरी रहंदासीं। ख़बर नाहे हितां बची बि निकिरंदासीं अलाए न। विच में नथो अचे जवान धी सां किथे किथे धिका खाइणा पवंदा। औरतूं आहियूं न, मर्दनि खे जेॾा खपे असांखे बसि हथु ले छॾे। मां तूं हरो भरो विश्वासा न कर। पाण सां गॾु तो असांखे बि कंहिं धुबड़ में किराए छॾियो आहे। हाणे हिन दुबण मां निकिरण जो रस्तो बि त पक थी वई आहे न। अमा तव्हां जी फर्ज़ां तयारु अचो। मरियम जे हिते पहुचंदे ई असां हितां निकिरी वेंदासीं। कोब न कैसा प्यार करे तू, कोब न कंहिंखे चाहे। विख विख ते हिन प्यार जा दुश्मन दुनिया मक्तल आहे। दुनिया मक्तल आहे। दुनिया मक्तल आहे। मक्तल आहे। ओ साईं, ओ साईं, ओ रीतुन रिवाजन कूड़ी रस्मुन ख्वाब उजाड़े छॾिया। मोहब्बत मुजरिम कोठे ज़ुल्म जा लीका लताड़े छॾिया। लीका लताड़े छॾिया। हिया हितां जी रीत अज़ल खां इश्क चढ़ियो आ फाहे। विख विख ते हिन प्यार जा दुश्मन दुनिया मक्तल आहे। दुनिया मक्तल आहे। दुनिया मक्तल आहे। अदी मां ॾिसी आई आहियां सभु सुता पिया आहिनि, पर मूंखे ॾाढो ख़ौफ़ पियो थिए। साहिबा तूं छो थी ड्रिजी? अदी ॿार नौकर चाकर बि हूंदा, जेकॾहिं कंहिं ॾिसी वरितो त पोइ कहर थी वेंदो। पर साहिबा सरमुंड मुंहिंजो इंतज़ारु कंदो हूंदो। ठीकु आहे अदी, मुंहिंजो त तोतां सिर बि क़ुर्बान आहे, पर सोचे वठि
अॼु ख़तरो वधीक अथई, छो त जलाल साहिब अञा ताईं ॿाहिरि उताक में पंहिंजे दोस्तनि सां वेठो आहे। अदी, अॼु मूंखे नथो लॻे त तूं खैर सां सरमद साहिब ताईं पहुची सघंदी आहे। हेलो सरमद, अॼु मां नथी अची सघां। अदा जलाल उताक में दोस्तनि सां वेठो आहे। न सरमद, मूंखे इलाही डप थो लॻे। सरमद ॾिस, अञा त असां वटि इलाही ॾींहं आहिनि, प्लीज़ मूंखे हफ़्तो खनि छॾी रही पियो। महिरबानी सरमद, ऐं तूं पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखजांइ। सरमद हेॾी रिस्क खणी मां तुंहिंजो निकाह करायो त भाभीअ खे छॾे आएं, तूं शहर वञी अचु। यार तूं सही पियो चईं, पर तोखे ख़बर न आहे, ॻोठ में सॼो हफ़्तो वेही इंतज़ारु करणु ॾाढो ॾुखियो आहे मुंहिंजे लाइ। कम अज़ कम अजीब ॻाल्हि आहे त हिते छा तूं सुकून थी निंड कंदे? इहा आवाज़ सजाए मित्र। यार क़ैदी ॾाढो कमु, सुबुह खां वठी जेल में हंगामो लॻो पियो आहे। हा ठीकु आहे, पर तव्हांजो जेल जो अमलो बि त उन्हनि खे परेशान कंदो आहे बिला वजह। चरिया त न आहिनि खेती जो बिला वजह ईअं शोर कंदो? न, ईअं न आहे। अक्सर कैदी मथे फिरिया हूंदा ऐं ॾोहारनि माण्हुनि ते कोई एतबार बि न आहे। नंढी नंढी ॻाल्हि ते बि अलाए छा खां छा करे वेंदा, हड़ताल कंदा, बारीकुनि में गोड़ कंदा, हिक ॿिए सां विढ़ंदा। जेल आहे। ख़ैर, हा ठीकु आहे, पर हुसैन इन्हनि ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। तो भी इंसान मां जे पेट मां कैदी थी न निकिरंदो, न मुजरिम। हो सरमद, तोखे ख़बर न आहे इन ॾोहारनि जी, इन जी नफ़्सियात छा आहे उहो असां था सम्झूं। हा त पोइ ठीकु आहे, मां केतिरो दफ़ा तोखे रिक्वेस्ट कई आहे, दोस्त हुजण जे बावजूदि, पोइ बि तूं न आहे बंदी। विधी शायदि 2-3 ॾींहंनि जे लाइ जेल में, ॾिसी था वठूं। जेल अहिड़ो हंधु आहे, जेकॾहिं तो जहिड़ो शरीफ़ माण्हू बि जेल में हुजे नी त हुनजी शख़्सियत ई मटिजी वेंदी। उहो ॿुधो आहे न त माण्हू रंग न मटाए, आदत ज़रूरु मटाए। माहौल ई अहिड़ो हूंदो आहे। बुज़दिल माण्हू बि जेकॾहिं जेल में हूंदो न, जेके वॾा ॾोहारी आहिनि न, हुनखे वॾो बहादुर करे छॾींदा, अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा, अहिड़ा किसा ॿुधाईंदा पंहिंजी बहादुरीअ जा। हालांकि ग़लति आहे। यही तो फीलिंग्स मूंखे कमु ईंदियूं नॉवेल लिखण में। या ॾिस तूं एहसान करी थो न, पूरो कर। ठीकु आहे, इहा बि तुंहिंजी ख़्वाहिश पूरी था कयां, बसि ख़्यालु कजांइ। ईअं न त कंहिं ॾोहारीअ जो रंग चढ़ी वञे, पंहिंजे कम सां कमु रखजांइ। ड्रामा सीरियल मक़तल तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।